माण्हू सभन सोहणा पखी सभन हंज। माण्हू सभन सोहणा पखी सभन हंज। कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूए बहार जी। लोक अदब जी सकाफ़त जी प्रचार जो शानदार प्रोग्राम आलमी ओताक लोक अदब सिलसिले जे 36वें प्रोग्राम में मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ॾेही परॾेही अदीबन शाइरन सुघड़न लोक रागिन समाज सुधारकन मज़हबी आलमन सभिनी सजणन खे दिल जे गहराइन सां भलीकार। जी सजणो अवां सभिनी पिरी परदेहिन ऐं देसिन सभिनी सजणन जे ख़्वाहिशुनि तहत अवां खे ॿुधाईंदा हलूं त अॼोको लोक अदब सिलसिले जो 36हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे ॾात धणीअ सां कचहरी। ऐं अॼोके हिन प्रोग्राम में ॾात धणीअ सां गॾु महिमान हूंदो मदीनतुल मुनव्वरा अरब इमारात जो तमाम बेहतरीन लोक शायर मोहम्मद मोहसिन चांडियो। मोहम्मद मोहसिन चांडिये सां पाण कंदासीं इल्मी अदबी ॻाल्हि ॿोल ऐं संदसि जे हाल अहिवाल खां वाक़िफ़ु थिबो। उन सां गॾोगॾु अॼोके हिन प्रोग्राम में सिंध जो तमामु नाले वारो बहितरीन कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी बि पाण सां गॾु हूंदो ऐं अॼोके मुअज़्ज़िज़ महिमान मोहम्मद मोहसिन जे हवाले सां मोहतरम मुमताज़ लाशारी सां बि वीचार वंडींदासीं। सजणो अचो त सभ खां पहिरीं असां पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमान मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडियो तमामु लोक शाइर बहितरीन तख़लीकार पाण सां अॼोके हिन आलमी ओताक में मुख्य महिमान तौरु गॾु आहे। मोहम्मद मोहसिन अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम क़िबला साईं। ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जा एहसान है और जो दुआओं क़िबला साईं मां गुलाम आहियां साईं सारी आवाज़ सत जो ऐं जेके आवाज़ मेज़बान ऐं अवां सां गॾु वेठल या साम्हूं जेके असांखे ॿुधंदड़ आहिनि मां उन्हनि जो थोराईंदो आहियां साईं। आलमी ओताक में अवां खे भलीकार चऊं था ऐं अॼु अवां सां इल्मी अदबी ॻाल्हि ॿोल तहत कचहरी थींदी। ॾेही परॾेही सभु असांजा पिरी प्यारा अवां खे ॿुधनि पिया ऐं यकीनन ख़ुशी जी ॻाल्हि आहे हीअ असांजो पहिरियों प्रोग्राम आहे जंहिं प्रोग्राम में असां अवां सभु गॾु हूंदासीं। महिरबानी मोहम्मद मोहसिन अवां सां ॻाल्हि ॿोल हलंदी रहंदी ऐं पंहिंजे पिरी प्यारनि सजणनि दोस्तनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। जी दोस्तो लोक अदब सिलसिले जो अॼोको ही असांजो 36हों प्रोग्राम आहे ऐं उन 36हें प्रोग्राम जी असां अॼु नई रवायत क़ाइमु कंदे हिकु ॾात धणीअ सां कचहरी करे रहिया आहियूं ऐं उहो ॾात धणी ऑनलाइन पाण सां महिमान आहे मोहम्मद मोहसिन चांडियो। मोहम्मद मोहसिन कासमी चांडिये जो प्रोफाइल संदसि खां ई पुछंदासीं
ऐं उन सां अॼु कचहरी करणी आहे। उन सां गॾोगॾु मोहम्मद मोहसिन सां गॾु असांजे हिन जो की आलमी ओताक जो ॿियो बि महिमान पाण सां गॾु हूंदो ऐं उन सां पाण वीचार वंडींदासीं। उहो महिमान कंहिं तारुफ़ जो मोहताज नाहे ऐं उहो आहे सिंध जो तमामु नाले वारो कलाकार, बहितरीन आवाज़ ऐं अंदाज़ जो मालिक मोहतरम मुमताज़ लाशारी। अवां सजणनि जा प्यार भरिया पैगाम, सिक भरिया सनेहा अचनि पिया। शहबाद अली शोरो, अवां जी महिरबानी, अवां असांखे ॿुधो पिया, कनायो पिया। अॼोके हिन प्रोग्राम में मीर माशूक अली पाण सां गॾु आहिनि, सनाउल्ला अतीक चिंजणी पाण सां गॾु आहिनि ऐं लोक अदब जे वाधारे जे हवाले सां प्रोग्राम खे साराहिनि पिया। हाकिम अली चांडियो पाण सां दादू खां गॾु आहिनि, सैयद ज़ुहैब अली शाह पाण सां गॾु आहिनि, काशिफ़ नज़ीर बलोच पाण सां गॾु आहिनि ऐं मोहम्मद अली पंवर कराची मोरी जामशोरे खां पाण सां गॾु आहिनि। सिंध जो तमामु नाले वारो शाइर ऐं हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जा फ़र्ज़ंद मोहतरम जनाब नाले मिठो महेसर पाण सां गॾु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मदीने मुनवरा सऊदी अरब खां अब्दुल गनी सारियो पाण सां गॾु आहे। ऐं मां भलीकार चवां थो पंहिंजे मुतवा सयाफ़ खे, जेके इंडिया कच्छ भुज गुजरात वारे इलाइक़े खां पाण सां गॾु आहिनि। सजण साईं, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त लोक अदब सिलसिले जो ही आलमी ओताक 36हों प्रोग्राम आहे, जंहिंजो मौज़ू आहे ॾात धणी सां कचहरी। ऐं अॼोको असांजे हिन आलमी ओताक जो मुख्य महिमान आहे जेको ॾात धणी आहे, लोक शाइर चऊं उन खे, मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडियो मदीने मुनवरा खां ऑनलाइन। ऐं मोहम्मद मोहसिन सां गॾोगॾु सिंध जो तमामु नाले वारो कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी साहब बि पाण सां गॾु बा ऐं उहे बि असां सां अॼोके हिन आलमी ओताक जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडींदा। ऐं मां थोराइतो आहियां मोहम्मद निसार पाण खे ॿुधनि पिया कच्छ भुज वारे इंडिया वारे इलाइक़े खां। एॾेही परॾेही सभई पिरी प्यारा अव्हां जा कमेंट, अव्हां जा पैगाम शामिलु कंदा हलंदासीं। पर अचो त अॼोके हिन आलमी ओताक जे मुख्य महिमान मोहतरम मोहम्मद मोहसिन सां कचहरी कयूं। मोहम्मद मोहसिन, सभ खां पहिरीं असांखे इहो ॿुधायो त अव्हां जी पैदाइश कहिड़े साल में थी आहे? जी केवला साईं, मुंहिंजी पैदाइश 1967 में थी आहे साईं। जुमे जो ॾियारो हुयो साईं। सुभान अल्लाह। कहिड़े इलाइक़े में ऐं अव्हां जी पैदाइश कहिड़े तालुके ऐं कहिड़े ज़िले में थी? जी मुंहिंजा साईं मेहर शहर जे लॻोलॻ 10 किलोमीटर ते ॻोठ आहे साईं चाकर खान चांडियो। जी साईं। उते मुंहिंजी पैदाइश थी, मुंहिंजी जनम भूमि आहे। मुंहिंजो वालिद मोहतरम अलहाज फ़कीर हाजी कामिल कासमी जी चांडियो। वो साईं बचपन खां वठी दीनदार इंसान आहे। वो अल्हम्दुलिल्लाह असां सां गॾु आहिनि महिल बि ऐं उन जी दुआऊं बि आहिनि। असां बचपन खां वठी साईं दीनदार घराणे में जनम थियो आहे साईं। असांजी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत निस्बत क़ाइम रही आहे मोहर खां वठी हिन महिल ताईं मुंहिंजा साईं। सुभान अल्लाह, तमामु बहितर। तव्हां नंढपिण में तइलीम केतिरे ताईं हासिल करे चुका आहियो? केवला साईं मां खे तालीम जेको आहे सो सिंधी में आहे 5 दर्जा आहे। उन खां पोइ कुझु फारसी, कुझु अरबी दरगाह मशहूर शरीफ़ आहे, दरगाह आलिया हज़रत फ़कीरपुर शरीफ़ में, ऐं उते थोरी तालीम वरिती ऐं किताबनि जो मुताइलो थींदो रहंदो आहे मुंहिंजा साईं। दीनी शरई माशाअल्लाह, तमामु बहितर। अव्हां दुनियावी तालीम सां सिलसिलो जी साईं। बिल्कुलु दुनियावी तालीम सां गॾु दीनी तालीम जी बि अव्हां खे ॼाण आहे ऐं हुजणु खपे। दुनिया जे अंदरि भली माण्हू डॉक्टर थिए, इंजीनियर थिए, माहिर थिए, पर दीनी ॼाण ज़रूरी आहे। अव्हां खे शाइरीअ जो शौक़ु कीअं जाॻियो? केवला साईं शाइरी जो शौक़ु इहे हुयो त अलहाज हाजी ग़ुलाम नबी महेसर सां कचहरियूं थींदियूं। मुंहिंजो बचपन जो दोस्त हुयो हाजी अब्दुल हक ताहिरी, असांजो महिरबान दोस्त आहे, अव्हां खे बि ॼाण आहे। उन सां साईं मां बचपन खां वठी गॾु हूंदुसि। पोइ कॾहिं कॾहिं जलसनि में वेंदासीं, पोइ मूंखे हाजी साहिबु अब्दुल हक चवंदो तूं बि शाइर थी पओ त तुंहिंजो नालो बि हीअं वठूं। पोइ ॾाढी दिलि खे जेको आहे सो इहा थींदी त इहा महिरबानी थिए। पोइ साईं
मां दरगाह हज़रत मशहूरी शरीफ वारे साईं खां ज़िक्र जॾहिं क़िबला साईं वरितो पोइ ज़िक्र कंदे कंदे पोइ मूंसां साईं महिरबानी थी पोइ मूंखे साईं अलाह साईं जो ख़ौफ़ अची एॾो त पैदा थियो अंदर में जो मां साईं जवानी जे टाइम में हली घुमी फिरी न पियो सघां मस्जिद शरीफ खां घर ऐं शरीयत पाक सां एॾो जो लॻा जो दुनिया जी का ॻाल्हि पसंदि न ईंदी हुई साईं। तमाम बेहतर इहा हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे जो अवां हिकु दीनदार घराणे में ॼावा आहियो ऐं दीनदार घराणे सां अवां जो ताल्लुक़ ऐं रोज़गार सांगे हींअर भले पार मदीने मुनवरा में रहो पिया ऐं अॼु असांजे हिन आलमी ओताक में अवां महिमान आहियो। अवां शाइरीअ जे अंदरि उस्तादी कंहिंजी क़बूल कई ऐं कंहिंखां अवां शाइरी जी सिखिया वरिती? मां क़िबला साईं इन ॻाल्हि ते अचां थो त कीअं महिरबानी थी जी जी इन ख़ौफ़ मैं इन्हीं वक्त में जो है सो मांखे सही बेपारी जी नमाज जो टाइम हुजे क़िबला साईं जी मां नमाज को अॻु में थोरो ईअं जो ईंदो थींदो आहे आराम ईअं थोरो सो लेटुसि त हीअ महिरबानी थी साईं। सुभान अल्लाह। हा मूंसां इहा महिरबानी थी त कंहिं ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे चाचे जे घर में तशरीफ़ फरमा थिया आहिनि। सुभान अल्लाह। मां से ॻाल्हि कयां थो मुंहिंजा ॻोठ नथा बीहनि इन जे करे मां यकीनन ही इश्क जी कैफ़ियत आहे ऐं ॻाल्हि बि अहिड़ी आहे। महबूबनि जे क़दमनि करीमनि ते साईं मां चुमी ॾिनी आहे साईं मूंखे मालिक गवाह आहे अॼु बि मां ॾिसे थो। सुभान अल्लाह। पोइ पाण मूंॾे ॾिसी पाण फरमायो त अव्हां खे इश्क अदा था कयूं पोइ पाण महबूबनि करीमनि मुंहिंजे सीने मुबारक ते पंहिंजो दस्ते रहमत जो रखियो साईं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यकीनन उन खां पोइ अव्हां यकीनन उन्हें मुझे आका दो जहां फ़ख्र इंसो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ीक़ी दीदार आहे ऐं हदीस पाक आहे उलमा ॿुधाइनि था त शैतान ख़ुदा जी सूरत अख़्तियार करे अची सघे थो पर रसूलुल्लाह जी सूरत अख़्तियार करण जो उनखे बि पावर न आहे। इन जे करे जंहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत कई हुज़ूर खे ॾिठो ख़्वाब जे अंदरि उन ॼण ज़ाहिरी ज़िंदगी में ई हुज़ूर जी ज़ियारत कई ऐं उहो हक़ीक़ी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत सां मुशर्रफ़ थिए थो। त यकीनन अवां महबूब आका जी ज़ियारत खां बैद जेका तख़लीक़ जोड़ी हूंदी ऐं हिन तख़लीक़ी मैदान में आया हूंदा त अवां खे ज़रूरत महसूस थी त शाइरीअ जे अंदरि को उस्ताद वठिजे ऐं उन शाइरीअ में कीअं अचिजे। जी साईं मां इन ॻाल्हि ते अचां थो पोइ मालिकनि पंहिंजी महिरबानी फरमाई पोइ मां साईं जल्दी बेनती थी पियो पर ईअं थियो साईं पोइ मालिकनि करीमनि जो मदीने जे सरदार जो जेको सीनो कुशादो ॾिठो रुई ज़मीन आसमान ज़मीन खां समुंड ऐं जहाननि खां मूंखे से कुशादगी जो इशारत ॾिनो उन खां पोइ मां निंड खां बेदार जॾहिं थियुसि क़िबला साईं पोइ मां हिकिड़ो शेर साईं अचानक अची वियो मुंहिंजे सीने में साईं। उहो शेर असांखे ॿुधायो त असांजा ॾेही परॾेही पिरी प्यारा ॿुधनि। हा साईं मुंहिंजे मूं त उहो शेर अॼु ख़ुदि अची वियो त पढ़ूं प्यार सां अॼु सलातो सलाम अची वियो अङण ते मदीने जो जाम। सुभान अल्लाह। पोइ साईं इहो आसिन ते अल्लाह एहसान कयो महबूबे ख़ुदा ख़ुदा महिमान कयो लही गम वया आयो ख़ैरुल अनाम। पोइ क़िबला साईं इहो मां शेर जॾहिं लिखियो त मूंखे पाण खे बि ख़बर न हुई त को इहो सही ठहियलु आहे। पोइ हाजी अब्दुल असां वटि महिमान थींदो हो साईं पोइ मां शर्म खां साईं हुनखे ॾसिया न पियो मां वरी थोरो मुंहिंजी तबियत इहा न आहे साईं मां तकड़ न आहे कंदो कंहिं कम में। हिकिड़ो ॿियो दोस्त असांजो शेर खणी हाजी साहिब खे ॾसे पियो पोइ मां जॾहिं मां खणी आयुसि हाजी साहिब मज़ाक़ आहे अव्हांखे मालूम आहे हाजी साहिब खे अर्ज़ु कयो मूं बि हिकिड़ो शेर ठाहियो आहे। पोइ हाजी साहिब चयो त इहो अब्दुल त पोइ त हज़रत बेटा ई साईं रहमतुल्लाह अलैह बेट दरिया जहिड़ो हूंदो मां चयो बसि जहिड़ो बि आहे। पोइ हाजी साहिब जॾहिं साईं उहो शेर ॾिठो त मूंखे चई त अदा हाजी मोहसिन मुबारक अथई हे शेर असांजे चवण जहिड़ो आहे सही ठहियलु आहे। सुभान अल्लाह। हितां हा उहो वरी
मूंखे शर्म पियो अचे, मां जो मज़ाक थो करे, पोइ मूंखे चई मूंखे कागज़ इहो ॾियो पनो जेको आहे इहो मां हाई साहब खे ॾेखारियां थो, वरी बि उन खां मां इस्लाह करायां थो। पोइ हाई साहब खणी वियो, हाई साहब ॾिसी चए हे असांजे मौसम ठाहियो आहे, छो जो हाई साहब सां गॾु हूंदा हुआसीं जी। चए हा साईं हे अधे असांजे ठाहियो आहे हाजी मोहम्मद मोहसिन। पोइ पाण फरमाई हाणे हिनखे सिखण जी ज़रूरत कान्हे, सभु खे लखो नणबो आहे, इहे लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि। पोइ हाई साहब ॿिए ॾींहुं अची मूंखे ॿुधायो साईं इहा ईअं महिरबानी थी साईं। हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जन यानी फरमायो ईअं? हा जी हा, हाई साहब वॾे साईं फरमायो त हे शेर ॾिसी चई असांजे मौसम ठाहियो आहे। जे हा साईं मुंहिंजे हथे ठाहियो आहे। जे हे शेर सफ़ा सही ठहियल आहे। ऐं वरी हाई साहब अब्दुल्ला खे चयो, हाई साहब खे साईं पोइ भला हथे खे थोरी ताली पाण फरमायूं सदा हयात आहे हाई साहब साईं, उहो असांखे छॾे न वियो आहे, असां सां गॾु आहे। पाण फरमाई त सभु खे लखो न हणबो आहे, हे बसि जेको आहे सो सिखियल आहे, बसि हिन सां का महिरबानी आहे जी। यकीनन महिरबानी मोहम्मद मोहसिन, अवां सां कचहरी बि हलंदी रहंदी। जी सजणो, अवां प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो आलमी ओताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अशरी। लोक अदब सिलसिले जो ही 36हों प्रोग्राम ॾात धणीअ सां कचहरी जे मौज़ू ते हली रहियो आहे ऐं मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो पाण सां मदीने मुनव्वरा खां महिमान आहे ऐं उन सां इल्मी अदबी ॻाल्हि ॿोल हली रही आहे। अचो त संदसि लिखियल ख़ूबसूरत नात मुख़्तलिफ़ सनाख़्वाननि जे आवाज़ ऐं अंदाज़ में अवां जे समातुनि ताईं पहुचायूं था। अवां कमेंट जे ज़रिए मोहम्मद मोहसिन खां सवाल जवाब करे सघो था। अचो त सुहिणे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी मोहम्मद मोहसिन जी ख़ूबसूरत शाइरी ॿुधूं अवां जे समातुनि ताईं। प्रोग्राम आलमी ओताक में अवां गॾु रहंदो। नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे। तूं जिसना पढ़ंदे सरदार, तूं जिसना पढ़ंदे, तूं जिसना पढ़ंदे सरदार, तूं जिसना पढ़ंदे। नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे। तूं जिसना पढ़ंदे सरदार, तूं जिसना पढ़ंदे, तूं जिसना पढ़ंदे सरदार, तूं जिसना पढ़ंदे। नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे। ओ मिठो अव्हां जो इस्म मुबारक, ओ मिठो अव्हां जो इस्म मुबारक, साईं मिठो अव्हां जो इस्म मुबारक। माखीअ जी ॼण आहे लार, माखीअ जी ॼण आहे लार, माखीअ जी ॼण आहे लार। नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे। तूं जिसना पढ़ंदे सरदार, तूं जिसना पढ़ंदे, तूं जिसना पढ़ंदे सरदार, तूं जिसना पढ़ंदे। नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे, नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे। ओ यादि करे साईं तुंहिंजूं वफ़ाऊं, ओ यादि करे साईं तुंहिंजूं वफ़ाऊं, ओ यादि करे साईं तुंहिंजूं वफ़ाऊं। लुड़क वहन था करे कतार, लुड़क वहन था करे
कतार लुढ़क वहन था करे कतार नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे तुंहिंजी सना पढ़ंदे सरदार तुंहिंजी सना पढ़ंदे तुंहिंजी सना पढ़ंदे सरदार तुंहिंजी सना पढ़ंदे नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे 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 ओ पंजतन साया नीह जो नातो ओ पंजतन साया नीह जो नातो ओ पंजतन साया नीह जो नातो चारई यार बे अखिन जठार चारई यार बे अखिन जठार चारई यार बि अखिन जठार नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे 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 तुंहिंजी सना पढ़ंदे सरदार तुंहिंजी सना पढ़ंदे तुंहिंजी सना पढ़ंदे सरदार तुंहिंजी सना पढ़ंदे नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे 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 ओ वर्क क़ुरान करीम जा सारा ओ वर्क क़ुरान करीम जा सारा ओ वर्क क़ुरान करीम जा सारा वर्क क़ुरान करीम जा सारा सूंह तुंहिंजी तुंहिंजो सिंगार सूंह तुंहिंजी तुंहिंजो सिंगार सूंह तुंहिंजी तुंहिंजो सिंगार नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे 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 तुंहिंजी सना पढ़ंदे सरदार तुंहिंजी सना पढ़ंदे तुंहिंजी सना पढ़ंदे सरदार तुंहिंजी सना पढ़ंदे नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे 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 ओ रोज़ मशर में फ़कीर मुसन चए ओ रोज़ मशर में फ़कीर मुसन चए ओ रोज़ मशर में फ़कीर मुसन चए सैयद सभिनी जी लहंदो सार सैयद सभिनी जी लहंदो सार सैयद सभिनी जी लहंदो सार नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे 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 तुंहिंजी सना पढ़ंदे सरदार तुंहिंजी सना पढ़ंदे तुंहिंजी सना पढ़ंदे सरदार तुंहिंजी सना पढ़ंदे नथी ज़बान ही मुंहिंजी थकजे 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 जी सजणो प्रोग्राम अवां ॿुधी रहिया आहियो आलमी उताक लोक अदब सिलसिले जो मशहूरु प्रोग्राम 36हों प्रोग्राम आहे जंहिंजो मौज़ू आहे ॾात धणीअ सां कचहरी। अॼोके हिन आलमी उताक में ॾात धणी पाण सां गॾु आहे सिंध जो तमामु नाले वारो लोक शाइर इंतिहाई आशिक़ रसूल शाइर मोहम्मद मोहसिन चांडियो। अवां सजणनि जा प्यार भरिया पैगाम सिक भरिया सनेहा पहुचनि पिया। मां भलीकार चवां थो मुतवा सयाफ़ अवां इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां पाण सां गॾु आहियो। मोहम्मद रहीम अवां खे आलमी उताक में भलीकार। शौकत अली राहिमो हिन पल पाण सां गॾु आहिनि। अवां खे बि दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। मोहम्मद अली अवां चओ पिया थैंक्स साईं कुर्ब महिरबानी। मोहतरम मोहम्मद निसार कच्छ भुज वारे इलाइक़े खां लिखनि था सलाम। मीर मुर्तज़ा शाहाणी पाण सां जाम शोरे मञा गॾु आहिनि। ऐं बेवस
सज्जाद गाॾी पाण खे ॿुधनि पिया, लिखनि था ज़बरदस्त ताज साहब सलामत रहो। दीदार अली कल्होड़ो पाण सां गॾु आहे, लिखनि था साईं अॼु प्रोग्राम तमामु सुठो पिया ॿुधायो। हाफ़िज़ दीदार अली अब्बासी दादू खां पाण सां गॾु आहिनि। उन सां गॾोगॾु अदनान मखदूम पाण खे ॿुधनि था, प्रोग्राम खे पसंदि कनि था। हैदर अली बंगुलाणी अव्हां जी महिरबानी, अव्हां आलमी ओताक में गॾु आहियो, प्रोग्राम खे ॿुधो पिया। मोहम्मद निसार अव्हां लिखियो आहे सुभान अल्लाह। अदनान मखदूम लिखनि था सिलसिलो तमामु सुठो। हाकिम अली चांडियो पाण सां दादू खां गॾु आहे। शराफ़त अली पंहिंजे प्रोग्राम में गॾु आहिनि, सजण अव्हां जी महिरबानी। हैदर अली बंगलाणी लिखनि था त मुअज़्ज़िज़ हज़रात अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। फारूक अहमद कुरैशी पाण सां गॾु आहिनि, लिखनि था वेरी नाइस। शौकत ख़ान शाह पाण सां गॾु आहिनि। शौकत ख़ान अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। रहमत अली नारे जो पाण सां गॾु आहिनि ऐं लिखनि था माशा अल्लाह। मोहम्मद रहीम लिखनि था क़िबला साईं, मां तव्हांजे प्रोग्राम में पहिरियों भेरो शामिलु थी रहियो आहियां, उमेद भली कार चवंदा। मां बलूचिस्तान ज़िलो लसबेलो तालको दुरेजी मां मोहम्मद रहीम छुट्टो। मोहम्मद रहीम अव्हां खे असां दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। अव्हां असांजे हिन प्रोग्राम में बलूचिस्तान दुरेजी खां गॾु आहियो। अव्हां जूं महिरबानियूं लख लाइक कुर्ब। अव्हां खे बिल्कुलु अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम आहे। मुतवा सयाफ़ इंडिया खां लिखनि था तमामु बहितरीन प्रोग्राम। मोहम्मद रहीम चवनि था माशा अल्लाह। हमीद शकील गोज़ाई पाण सां गॾु आहिनि ऐं चवनि था वाह वाह। सिंध जो तमामु नाले वारो कानूनदान एडवोकेट मोहतरम गौस बख्श लाशारी पाण खे ॿुधी रहियो आहे, लाड़काणे सचल कॉलोनी में। गौस बख्श साईं अव्हां खे बि आलमी ओताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। ऐं राजेश कुमार ओड पाण सां गॾु आहिनि। सजण अव्हां खे बि आलमी ओताक में भली कार चऊं था। राजा रुस्तम पालारी अव्हां जी महिरबानी, अव्हां प्रोग्राम खे लाइक कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु किफ़ायत सोलंगी लिखनि था माशा अल्लाह सुभान अल्लाह। किफ़ायत अव्हां जी महिरबानी। बालक सिंधी असांजो सिंध जो तमामु नाले वारो कलाकार दादू खां पाण खे ॿुधी रहियो आहे, वॾी महिरबानी। ऐं शौकत ख़ान पाण खे ॿुधनि पिया ऐं लिखनि पिया बहुत ख़ूब। तारिक हुसैन हुसैनी सिंध जो नाले वारो सना ख़्वां बहितरीन शाइरी तख़लीक़ सर्जण वारो, अव्हां जी महिरबानी। उन सां गॾोगॾु संजराणी मोहम्मद सालेह पाण खे ॿुधी रहियो आहे, लिखनि था माशा अल्लाह। ग़ुलाम नबी महेसर जो मौलूद ॿुधायो। मोहम्मद सालेह संजराणी अव्हां सांगड़ खां फरमाइश कई आहे, इंशाअल्लाह अव्हां जी फरमाइश हाजी ग़ुलाम नबी महेसर जी नात बि ज़रूरु हिन प्रोग्राम में शामिलु कंदासीं। शकील सारियो पाण सां गॾु आहे ऐं असदुल्ला लाशारी अव्हां खे भली कार। शकील सारियो चवनि था अस्सलाम वालेकुम। ऐं फ़क़ीर तारिक हुसैनी चवनि था अदा ग़ुलाम नबी महेसर जी शाइरी नाहे। जी हा सजण, पहिरीं जेका असां नात शुरूआत में अव्हां खे ॿुधाई उहा अॼोके आलमी ओताक जे प्रोग्राम में ॾातधणी मोहम्मद मोहसिन महिमान आहिनि, उन्हनि जी शाइरी हुई। अब्दुल्ला ख़ान शाहणी पाण सां मोंदर ॻोठ हाजी दीन मोहम्मद शाहणी खां गॾु आहिनि, ज़िले दादू मंझां। ख़ालिद हुसैन फ़क़ीर ख़ालिद हुसैन अव्हां खे भली कार चऊं था। सऊदी अरब जिदे खां अव्हां गॾु आहियो। ग़ुलाम रसूल लाखो पाण खे प्रोग्राम में जॉइन करे चुको आहे, सजण अव्हां जी महिरबानी लख लाइक कुर्ब। ताहिरी नज़ीर हुसैन जलबाणी अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। हीअ अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम आहे इल्मी अदबी। ऐं अॼु मदीने जो शाइर महिमान आहे पाण वटि मोहम्मद मोहसिन चांडियो, उन सां हाल अहिवाल थी रहिया आहिनि। मोहम्मद अहसन मोहम्मद मोहसिन जा मोहम्मद अहसन ताहिरी वॾी महिरबानी। अव्हां खे बि असां हिन आलमी ओताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। जी सजणो, अॼोको ही लोक अदब सिलसिले जो 36हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे ॾात धणी सां कचहरी, ऐं उहो ॾात धणी पाण सां गॾु आहे मोहम्मद मोहसिन चांडियो मदीने मुनव्वरा खां। जी मोहम्मद मोहसिन वहाँ लाइन ते मौजूद आहियो? जी मजा साईं मौजूद आहियो साईं। हाँ यकीनन अव्हां जी शाइरी असांजे ॾेही परॾेही पिरनि ताईं असां पहुचाए चुका आहियूं।
हाणे अवां असांखे ॿुधायो त शाइरीअ जे रंग में अवां हिन वक़्त ताईं कहिड़े मौज़ूअ ते शाइरी करे चुका आहियो? हमद खां वठी नात मौलूद जेके बि सिन्फ़ूं आहिनि साईं, हमद आहे, नात आहे, गज़ल आहे, वाइड़ी आहे ऐं इश्क़ी ऐश मसराइकी के दोहिरा आहिनि ऐं असांजो मोहतरम उस्ताद ममता साईं बि कुझु चया आहिनि ऐं उन खां पोइ मज़ाहिया शाइरी आहे, हर क़िस्म जी के असां शाइरी मां कई आहे साईं। माशाअल्लाह, अवां जो को किताब वग़ैरह छपजी मार्केट में आयो आहे? उहे असांजे दोस्त सां ठाराईंदा आहिनि। जी साईं। को किताब वग़ैरह अवां जो छपजी आयो आहे? मूं चयो मोहम्मद मोहसिन अवां जो किताब मां एक दिल में कयूं वठो तव्हां सां इंशाअल्लाह मशवरा कयूं। जी साईं जी, मां इंशाअल्लाह ताला किताब छपियो न आहे, मां अवां सां इंशाअल्लाह ताला राब्ते में रहंदुसि ऐं इंशाअल्लाह अवां जी नज़र इलाही मां किताब छपाईंदुसि। मुंहिंजे ख़्याल में त मूं वटि शेर तमामु से घणा आहिनि। जी यकीनन मोहम्मद मोहसिन, अवां बि असां सां लाइन ते गॾु रहो ऐं हिन पल पाण सां गॾु तमामु सिंध जो नाले वारो बहितरीन कलाकार सदाकार मोहतरम मुमताज़ लाशारी साहब पाण सां लाइन ते गॾु आहे। ऐं दोस्तो अवां खे ॿुधायूं त लोक अदब सिलसिले जो ही आलमी ओताक अॼु प्रोग्राम आहे ऐं लोक अदब सिलसिले जो ही 36हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे ॾात धणी सां कचहरी। ऐं अॼु असांजे हिन कचहरी में महिमान आहिनि लोक शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन चांडियो। मोहम्मद मोहसिन जी मुख़्तलिफ़ शाइरनि शाइरी ॻाई आहे, नात ख़्वाननि सना ख़्वाननि त ॻाई आहे, पर ख़ासि तौर ते जन लोक कलाकारनि ॻाई आहे। उन्हनि में मोहतरम मुमताज़ लाशारी साहब कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि ऐं असां राब्तो कयो आहे मोहतरम मुमताज़ लाशारी साहब सां ऐं मोहम्मद मोहसिन जे हवाले सां संदसि शाइरी जे हवाले सां मोहतरम मुमताज़ लाशारी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंखे उमेदु आहे तव्हां ॾेही परॾेही सॼण मोहतरम मुमताज़ लाशारी जी हिन ॻाल्हि ॿोल खे ॿुधी पंहिंजे कमेंट में ज़रूरु का न का राय ॾींदा। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम मुमताज़ लाशारी साहब, अॼोको ही असांजो आलमी औताक लोक अदब सिलसिले जो प्रोग्राम आहे, उन में अवां जे पसंदीदा शाइर फ़कीर मोहम्मद मोहसिन कासमी चांडी जो अदबी इंटरव्यू बि हले पियो ऐं अवां माशाअल्लाह तमामु बहितरीन सिंध जे तमामु बलोड़ शाइरनि खे जेको आहे सो ॻायो आहे ऐं मोहम्मद मोहसिन खे बि ॻायो आहे। फ़कीर मोहम्मद मोहसिन जी शाइरीअ खे अवां कीअं पिया ॾिसो ऐं उन जे हवाले सां अवां जा तासरात जेके असांजा ॾेह ऐं परॾेह में दोस्त ॿुधनि पिया त उन्हनि जे साम्हूं थियनि, अवां पंहिंजी महिरबानी करे ऐं ॿुधायो फ़कीर मोहम्मद मोहसिन जे हवाले सां संदसि शाइरी जे हवाले सां। मोहतरम आज़ीज़ लाशारी साहब, तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे हिते तमामु आला क़िस्म जे माण्हू, आला क़िस्म जे शाइर ऐं तमामु हिकिड़ी मोहबती शख़्सियत जे प्रोग्राम में शामिल कयो आहे। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। मुंहिंजे सिंध जा सभु शाइर जेके आहिनि से तमामु सिंधी ॿोली जा वॾा वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि ऐं वॾो मक़ाम उन्हनि हासिलु कयो आहे, जीअं दादर फ़कीर खां वठी मोहम्मद मोहसिन ताईं ऐं खोड़ सारा शाइर आहिनि।